अस्सलामुअलैकुम, वेलकम टू प्रमोट सिंधी यूट्यूब चैनल। मां आहियां दीपक। अॼु जो पंहिंजो टॉपिक आहे वुड रादर। त हाणे इहो छा आहे, मां तव्हांखे ॿुधायां त पाण को शइ या कम ते जॾहिं ॿिए कम खे अहमियत ॾींदा आहियूं त उन लाइ वुड रादर इस्तेमालु कंदा आहियूं। जे इहो मां हिते ॿुधायां त मां क्रिकेट जे बदिरां फुटबॉल खे ॾींदो। हिन जो फॉर्मूलो थींदो सब्जेक्ट प्लस वुड रादर प्लस वर्ब जी फर्स्ट फॉर्म प्लस देन प्लस ऑब्जेक्ट। मां कॉफ़ी जे बदिरां चांहि वठंदुसि। आई वुड रादर टेक टी देन कॉफ़ी। हू कराची जे बदिरां लाहौर वेंदो। ही वुड रादर गो टू कराची देन लाहौर। मां बाइक जे बदिरां कार वठंदुसि। आई वुड रादर टेक कार देन बाइक। त आई होप तव्हांखे अॼु जो लेक्चर क्लियर हूंदो। बिल्कुलु सिंपल लेक्चर्स आहिनि अॼुकल्ह जा इहो। त मां उमेद थो कयां तव्हांखे हर शइ क्लियर थिए पई। ऐं जेका तव्हांजा क्वेश्चन्स आहिनि उहे तव्हां कमेंट में ज़रूरु पुछिजो। पोइ अॼु जो टॉपिक थियो ख़तमु हिते ई। मिलूं था नेक्स्ट वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।